नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जामशोरो खां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो में मुहर्रम अल हराम दौरान सिक्योरिटी ऐं ॿियनि मुख़ालिफ़ तंज़ीमुनि बाबति गॾिजाणी मुनक़द कई वई है। गॾिजाणी जी सदारत कंदे डिप्टी कमिश्नर समूरत लाॻापियल खातनि जे अमलदारनि खे हिदायत कई है त मातमी जुलूस जे गुज़रगाहनि ऐं मजलिसनि वारे हंध ते फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ाम, सफ़ाई सुथराई, डेरे सिस्टम ऐं पाणी जी फिरामी, बिजली जी फिरामी ऐं ॿियनि घुरिबर ज़रूरतनि खे यकीनी बणायो वञे। डिप्टी कमिश्नर फरीदुद्दीन मुस्तफ़ा समूरन मुख़्तलिफ़ फ़िक्र जे आलमनि ऐं अॻवाननि जे ज़ोर भरियो त मुहर्रम अल हराम दौरान घरू खाते जे ज़ाब्ता, इख़लाक़ ऐं SOPs ते अमल दरामद खे हर सूरत में यकीनी बणाए मज़हबी हम आहंगी, एहतियात ऐं अमन क़ाइम रखण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं ॿियनि लाॻापियल खाते जे अमलदारनि सां राब्ते में रहे। जॾहिं त मजलिस ऐं जुलूसनि जे वक़्तु रूट जी पाबंदी समेत कंहिं बि क़िस्म जी चिड़ ॾियारींदड़, नफ़रत फैलाईंदड़ तक़रीर या एतराज़ जोॻो वीडियो ऐं ऑडियो कैसेटूं वॼाइण समेत सोशल मीडिया ते कंहिं बि क़िस्म जी मज़हबी पोस्ट ऐं कमेंट्स खां पासो कयो वञे। को बि मसइलो हुजे त DC ऑफिस में क़ाइम कंट्रोल रूम सां राब्तो कयो वञे, जीअं आशूरे वारे ॾियारे जुलूस असलूबी और अमनो अमान से खत्म थी सके। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।